नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में खबर ॾींदा हलूं त مسوڀرڳڙي ڀرسان ॻोठ गुल محمد ڇلگري जे ॻोठ जे चङे मुड़ुस रईस ख़ुदा बख़्श जी वफ़ात खां पोइ संदसि वॾे फर्ज़ंद रईस गुलाम मुस्तफ़ा खे पग वारी तकरीब थी गुज़री है। गुलाम मुस्तफ़ा जी पग जो पहिरियों वर सैयद गुलाम अब्बास शाह सैयद शाहनवाज़ शाह ॾेई तकरीब जी शुरूआत कई। बाद में सैयद शब्बीर शाह, सरदार बिलाल खान शोरो, रईस ताज मोहम्मद ऐं रईस गाज़ी खान, सलीम रज़ा मंगरियो, सैयद मंजूर अली शाह, सैयद गुलाम हुसैन शाह, सैयद अरशद अमीर आबदी, सैयद सरदार शाह, एजाज हुसैन ऐं ॿिया पग जा वर ॾिना। तकरीब जे ख़ासि महिमान सरदार बिलाल खान शोरे ख़िताब कंदे चयो त रईस ख़ुदा बख़्श तमामु बहितरीन तबियत जो मालिक हो। असां संदसि फर्ज़ंद मां इहा उम्मीद रखूं था त पंहिंजे वालिद जे नक्शे कदम ते हलंदा, जॾहिं त पग बदिलण वारी तकरीब में तर्ज मुख़्तलिफ़ मौज़ज़नि ऐं ڇलगड़ी क़ौम जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।